उन्हें नौजवान के सबक सिखाने लगा। तो उन नौजवान हजरत उमर से जल्दी मारियो पर ये संगे योग तो बुधायो तो औलाद जो भी को पीते हक है या नहीं। हजरत उमर फरमायो औलाद जा पीते 4 पहले नंबर ते औलाद जो पीते हकवा त शादी करे तने को कार और सा शादी करे हयादार पर्दीदार और सा शादी करे जो खानदान मालूम हो जे छो त मां औलाद दितवा जी हजरत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार का की रहमतुल्लाह अलैहि की अम्मा जो पुत्रो 4 साल की उम्र में मदरसे में आयो चाहिए मानी का थे अमर जैस पुत्र वुजू अमर जैस पुत्र मुसल्लो विछाई चई अम्मा हाणे छा कयां अम्मा चईसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर ए मुंहिंजा सोना अल्लाह जीअं सजान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर दुआ घुरी बस कई चई अम्मा हाणे छा कयां अमर चेस पुठा अलमारी जो दरवाजो खोल अल्लाह तुझे रोज़ी जो बंदोबस्त करे मानी तो पाण पचाड़ी करे पर पुट जो ईमान यकीन बैठा है तो रोज़ी जो वारो केरा अल्लाह एक दफे ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार का की रहमतुल्लाह अलैहि जी अम्मा शादी में तकलीफ होगी मानी पचाण विसरी उते जो पोती दर के चे पुट जे ईमान जो फिक्र थियो त मुंहिंजे पुट जो ईमान कमजोर थी वियो अगे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो हाणे असांखे औलाद जे पेट जो 500 जगह बदली न ठाहिया चवंदा बाबा अञा 1000 जगह बॻिया बि ज़मीन जा हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे 100 दुकान कंजारो में ठगा चवंदा न 200 दुकान ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे चवंदा न 2 करोड़ ॿिया बि हुजनि औलाद जे जिंदगी जो मसलो आहे असांखे इहो फिक्र त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो बाबा सुभाणे जो पुट पीउ मां अॻ में मरे त पुट जो क़बर में छा असर में छा थींदो ऐं खोग पुट पीउ मां अॻ में मरंदा हजरत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उन लज़्म पैगंबर आखिरी वक्त तस मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे 12 पुट उन जा जवान मथो बीठा उन वक्त में भी हजरत याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र हो कुरान तो फरमा हजरत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे थो चए माता बुदून मिन बादी ओ मुंहिंजा पुट ॿुधायो यार मुंहिंजे मरण खां बाद इबादत कजी कंदो ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़बर ते कुबो ठाहे क़बर ते पढ़ रखी अचे मुंहिंजे क़बर जा सजदा कयो मुजावर बणिजी त न वेंदो ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजा इसहाक
डाडे इब्राहिम डाडे इस्माइल चाचे इस्माइल उन्हनि जे कब्रुनि जी वञी सेवा त कोन कंदव मुजावर बणिजी उते रहंदव त कोन माता बुदून मिन बादी ॿुधायो इबादत कंहिंजी कंदव मुसीबत में तकलीफ़ में कंहिंखे पुकारींदव सजदा रुकू कंहिंजा कंदव नज़र ऐं न्याज़ कंहिंजो कंदव तकलीफ़ में कंहिंखे पुकारींदव क़ुरान तो फरमाए सभिनी पुटनि अबे के तसल्ली ॾेई करे चयो क़ालू नअबुदु इलाहक अबा घबराना जे तुंहिंजे हयाती में असां अल्लाह जी इबादत कंदासीं बाबा तुझे वफात खां बाद भी तुझे उन्हें अल्लाह जी पूजा अन्य ताकीद साहबे के तसल्ली व इलाह आबाइका इब्राहीम व इस्माईल व इसहाक बाबा तुझो अबो इसहाक चाचो इस्माईल डाडो इब्राहीम उन्हनि जी अल्लाह जी पूजा कंदासीं अन्या ताकीद साहबे के तसल्ली पिया ॾियनि चवनि पिया इलाह वाहिदा हिकिड़े अल्लाह जी पूजा कंदासीं व नहनु लहू मुस्लिमून अब्बा जी असां तुंहिंजी हयाती में रब जा फर्मा बरदार थी करे रहियासीं बाबा घबरा न तुंहिंजे मरण खां बाद भी असां अल्लाह जा फर्मा बरदार थी करे रहंदासीं रब जी नाफरमानी कोन कंदासीं औलाद जे ईमान जो फिक्र कयो इन्हीं जे करे शरीयत में भी मसलो आहे त पुट सम्झ सां थी त पहिरें नंबर ते हुनखे अल्लाह जो नालो सेखारियो पुट चओ अल्लाह अल्लाह जो नालो याद थी वञे त ॿिए नंबर ते हुनखे नबी से जो नालो सेखारियो त असांजे सोने नबी जो नालो मोहम्मद आहे अदो अदी बाद में नानो नानी बाद में चाचो चाची बाद में मामो मामी बाद में पहिरें नंबर ते हुनखे अल्लाह जो नालो सेखारियोसि ॿिए नंबर ते हुनखे नबी से जो नालो सेखारियोसि कलमो सेखारियोसि बचपन में हुनजी तरबियत कयो त आसमान जो पैदा करण वारो केरु आहे वरी जवाब सेखारियोसि त अल्लाह जमीन के कहाँ पैदा कयो वरी जवाब सेखारियोसि अल्लाह बचपन में इंशाअल्लाह असां पंहिंजे औलाद खे तौहीद जो दर्स ॾींदासीं भली ये जवान थी वञनि अमेरिका बर्तानिया ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वञी पढ़नि इंशाअल्लाह उते पंहिंजो ईमान बि बचाईंदा त ॿियनि खे बि मुस्लमान कराईंदा हुनखे फिक्र थियो त मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी भॼंदी आई दौड़ंदी आई एकदम अटो गोहे मानी पचाए अलमारी में रखियई कुतुबुद्दीन जे पेशानी ते चुनी ॾेई करे चई पुट उथ मानी खा चई अम्मा मां मानी तो खुअ में खाई छॾे सम्झो सुभाणे किथों मां ॾई चई अम्मा मदद से मूं आयुसि पोइ तूं बि कान हुईं पोइ वुज़ू कयो मां वुज़ू करे मुसलो विछायो रब खां दुआ घुरनि या अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर या अल्लाह अॼु त अम्मा बि कान्हे अम्मा दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियमि मानी पई पर जेतिरो मज़ो अॼोकी मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न काक माना मानी काक हिंद को लफ़्ज़ आहे काकी माना मानी वारो माना अल्लाह ताला ईअं उनखे मानी कराए ॿिए नंबर ते औलाद जो अबे अम्मा ते हक़ आहे त बच्चो ॼमे तो हुनजो नालो भलो रखो अब्दुल्ला हुनजो नालो रखो अब्दुल रहमान अब्दुल रऊफ अब्दुल रज़ाक अब्दुल समद अब्दुल हफीज अब्दुल मुजीब भला नाला आहे ॿिए नंबर ते नबी से जो नालो मोहम्मद नालो रखो अहमद नालो रखो हामिद नालो रखो महमूद नालो रखो
मुजम्मिल नालो रखो, मुदस्सिर नालो रखो, बशीर नालो रखो, नजीर नालो रखो, नबी ज़ैन नालो टे नंबर ते सहाबा जो नालो अबू बकर नालो रखो, उमर नालो रखो, उस्मान नालो रखो, अली नालो रखो, हसन या हुसैन नालो रखो, तलहा या जुबैर नालो रखो, बिलाल या अम्मार नालो रखो, न्याणी में तो खदीजा नालो रखो, आशा नालो रखो, हफ्सा नालो रखो, ज़ैनब नालो रखो, रुकैया नालो रखो, उम्मे कुलसूम नालो रखो, फातिमा नालो रखो। नबी ज़ैन जे बीबिन ज़गोरन जो नालो या नबी ज़ैन जे न्याणियुनि ज़गोरन जो नालो या नबी ज़ैन जे सहाबियात, नबी ज़ैन जे पाक घराने जे पाक बीबिन जो नालो रखो, छो त नाले जो भी 40-32 थींदो आहे। मान तो चवा नबी से फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो जंहिंजो भी नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बई, जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह से फरमाईंदो मां त पंहिंजे सोने नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाब ॾिनो? माना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आहे, असां सदोसीं शायद असांखे सॾु आहे। नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह से फरमाईंदो तव्हांजो नालो भी मोहम्मद आहे, त लॻो मुंहिंजे सोने मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी ॾे। नालो एॾो प्यारो, हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आहे, घर में मोहम्मद नाले को शख्स हुआ, उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आहे। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फैसला। नालो एॾो प्यारो आहे, अंग्रेज़नि जी मिट्टी में वो सॼी दुनिया में घुमंदी आहे, सर्वे कंदा आहिनि दुनिया में डॉक्टर घणा, प्रोफेसर घणा, इंजीनियर घणा, मौलवी घणा, हाफ़िज़ घणा। उन्हें टीम सॼी दुनिया में सर्वे कई त दुनिया में सब खां वधीक नालो कंहिंजो आहे। वो अमेरिका में उन्हनि वञी रिपोर्ट पेश कई त असां सॼी दुनिया जो चक्कर लॻायो आहे, सॼी दुनिया जी असां सर्वे कई आहे, काइनात में सब खां वधीक नालो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो। मुसलमाननि जो को मुल्क, मुसलमाननि जो को शहर, मुसलमाननि जो को महलो, मुसलमाननि जी का कॉलोनी, मुसलमाननि जो को घर खाली न आहे जंहिंमें मोहम्मद नाले को शख्स आहे। नबी से जो हक़ अथव घर में हिकिड़े भाती जो नालो मोहम्मद ज़रूर रखो। बिलाल त मोहम्मद बिलाल, उमर तो मोहम्मद उमर, यो भी नबी से जो पूरो थी। अबू बकर तो मोहम्मद अबू बकर, उस्मान तो मोहम्मद उस्मान, अली तो मोहम्मद अली, हसन तो मोहम्मद हसन, हुसैन तो मोहम्मद हुसैन। केतिरा असांजा अहिड़ा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो पीउ जो नालो भी मोहम्मद त पुट जो नालो भी मोहम्मद। अॼु ॻोठ में कंहिंजो नालो मोहम्मद आहे त कावड़ पा, मुंहिंजे पुट जो नालो छो रखे? बाबा तुंहिंजे पुट खे लिखे, असां नबी साईं जो नालो। अहिड़ा बुज़ुर्ग भी असांजा गुज़री चुका आहिनि जो 4 पुट त चइनी जो नालो मोहम्मद, वॾो पुट जो नालो रखे मोहम्मद अव्वल, ॿियो पुट जो नालो रखे मोहम्मद सानी, टियों पुट जो नालो रखे मोहम्मद सालिस, चौथो पुट जो त नालो रखे मोहम्मद राबे, जेको पुट ॼमेसि पियो मोहम्मद जो नालो न रखे। नालो एॾो प्यारो आहे। असांजा उस्ताद यादि आहिनि उज़्बेकिस्तान, ताजिकिस्तान, साईं मोहम्मद इदरिस साहब दौरे ते, ये रूस जूं रियासतूं जेके आज़ाद थियूं, समरकंद, बुखारा, फरमायो असां ते हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं, 400 कब्रूं हुयूं उन कब्रिस्तान में, 12 बोर्ड लिखियल हुयो त ही 400 जेके कब्रूं आहिनि सभिनी जो नालो मोहम्मद ऐं सभु वक़्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह। बोर्ड ते लिखियल हुयो त हिन कब्रिस्तान में दफ़न उहो थींदो जंहिंजो नालो मोहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस,
जेकर नालो मोहम्मद थस पर मुहद्दिस ना है वो भी ते दफन न थींदो मुहद्दिस आहे पर नालो मोहम्मद न थस वो भी ते दफन न थींदो हिते क़यामत वो खुश नसीब दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद गवर्नर हाणे कदा काॾे वारो मज़दूर भी चए थो त मां पंहिंजे बच्चे खे डॉक्टर कंदुसि ज़िंदगी त वई हली भला पुट खे डॉक्टर बनाया माना हिन जी ज़िंदगी ठहे ये न तो सोचे तो मैं मुझी दुनिया तो वही भला बच्चे के कुरान मजीद पढ़ाया मन आखिरत तो मुझी ठाए अगे गवर्नर भी पाजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा पर बादशाह आगे खबर ना है समरकंद बुखारा जो बादशाह हो इमाम बुखारी की जई त मुझे पुट इते मुझे बंगले में हदीस पढ़ाया हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह यो हदीस जी शान वटोना है जो मां तुझे बंगले में अची तुझे पुट के हदीस पढ़ाया पंहिंजे पुट के भी मदरसे में मोकिल बादशाह जो ठीक है मां पंहिंजे पुट के ॾांहुं मोकिलियां थो पर मुंहिंजे पुट खे जुदा सबक पढ़ाइजां ग़रीबनि जा पुट मिस्कीननि जा पुट हारिम मज़दूरनि जा पुट उन्हनि खे जुदा सबक ॾीजां मुंहिंजे पुट खे जुदा सबक ॾीजां इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह इहे बि कोन थींदो जिथे ग़रीब मिस्कीन मज़दूर हारीअ जे बच्चे खे पढ़ाईंदुसि तुंहिंजे पुट खे बि उन्हनि सां गॾु पढ़ाईंदुसि अलॻि मूंखे टाइम न आहे सुभान अल्लाह ये भी वक्त जा आलिम बादशाह जो ठीक है भला मुझो पुटो ते मदरसे में अचे तो उनजे ला को कालीन होजे को गादेलो होजे को गिल्म होजे को भी मां थो तो ले मोकिलिया तो मुझो पुटो न कालीन ते गादे ते जे ॿियनि शागिर्दनि खे पतो पवे त ही बादशाह जो पुटो आ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह ये भी कौन थी दुई जा नुखई तबे ते गरीब मिस्कीन मजदूर हारिया जो बच्चो वेंदो तो जो पुट भी उन्हें सागी नुखई तबे ते वेंदो बादशाह चयो बुखारी मशहर मु लगाए छडींदो सही इमाम बुखारी फरमायो बादशाह तुझे शहर के जदीदुस पर मोहम्मद मुस्तफा जे दीन के न लगे ये भी आलिम ईद जी रात ईद उल फित्र की रात बादशाह हज़रत इमाम बुखारी जी लगायो इमाम बुखारी को असां थोड़ा यो जो हिते बंगलो जुदा हैदराबाद में फ्लैट जुदा कराची में फ्लैट जुदा ईद की रात इमाम बुखारी बच्चन समेत वणन जे उता ज़िंदगी ही उन वक्त जा बादशाह जेके नेक होया उहे आलम जाय जा दुश्मन आ त ही त पहिरे नंबर जा हरामी बादशाह ही कीअं बर्दाश्त कंदा मदरसे आलमन के कीअं बर्दाश्त कंदा रात भी तुम्हारी खबर होगी वडो आलिम कराची में जामे फरूक के हजार शागिर्दों में इदारे में पढ़ा उन्हें जो मोहतम साहब के बेचारे मगर जी नमाज पर ये चीज भयो डायलर समेत उन्हें की सजी दुनिया आलिमन जे पोयां हज़रत इमाम मोहम्मद गवर्नर जो पुत्र होयो बादशाह तव्हांखे ख़बर आहे ठटे जी शाहजहां मस्जिद बादशाह ठड़ा शाहजहां बादशाह हो उन जो पुत्र जहांगीर आलम जो जहां फतावा आलमगीर लिखाई पुत्र जो आलम थियो त बादशाह पंहिंजे पुट जे उस्ताद खे चयो त तूं मुंहिंजे पुट खे आलम कयो आहे भला हाणे तोखे तोहफ़े में छा ॾियां असां जहिड़ो मौलवी जा चया भली पे हेॾे काटे आने दे का ढकी दे न बकरी ने ढ दे रो भी आलिम आस हक जा बादशाह के जे बादशाह तुझे तावन जी मुखे जरूरत काने का जेकर पुट जे आलिम थे जे खुशी में का नेकी करण चाहे तो ठट्टे में मस्जिद ठहरा या ठट्टे वाली 100 गुंबद वाली मस्जिद बादशाह शाहजहां पंहिंजे पुट जे आलिम थे जे खुशी में ठहराई बता तहां समझो त असां पुटनि खे मदरसे में पढ़ायोसीं त वॾो कमाल कयोसीं अॻे बादशाह अॻे तालीम हुई क़ुरान जी त बरतानिया जो अंग्रेज लाड में कालो आयो जंहिं अचे क़ुरान मजीद जी तालीम खे ख़त्म कयो अलीगढ़ यूनिवर्सिटी जो
बुनियाद करे उन बेईमाना ऐलान कयो त हिन यूनिवर्सिटी में पहले नंबर ते कुरान जी तालीम खत्म कयूं, बे नंबर ते हदीस जी तालीम खत्म कयूं, टे नंबर ते फिक्र जी तालीम खत्म कयूं, चौथे नंबर ते पारसी ज़बान खत्म कयूं। उन वक्त को वठी अंग्रेज सां रहे पियो ऐं इहा ख़तरनाक जंग आहे। इन जंग में असां शिकस्त खाधी। मदरसे स्कूल जो जहिड़ो हले पियो उन वक्त 100 साल 150 साल अंग्रेज हिते रहियो पर मौलवियुनि जी हुकूमत न मनी। तव्हांखे ख़बर आहे उलमा उन्हनि सां टक्कर खाधो। साढा 3 लख आलिम अंग्रेज सां मुक़ाबिलो कंदे शहीद थी विया। सूअरनि जी खलनि में बंदि करे मोटे बुज़ुर्गनि खे अंग्रेज बाहि में जलायो। पिशावर खां वठी दिल्ली जे चांदनी चौक ताईं कोई अहिड़ो वण न हुयो जंहिंमें आलिम जो बंदी जी सिरी लटकल न हुजे। हज़रत शेख हिंद रहमतुल्लाह अलैह 3 साल माल्टा जी जेल में कैद हुयो। 3 साल खां बाद जब आज़ाद थियो कराची समुंदर बेट ते जनमर से लथो उन वक्त में अंग्रेज जी हुकूमत हुई। बहावलपुर जो मीर रहीम बख्श खान हुयो जेको गवर्नर हुयो बहावलपुर जो अंग्रेज जी हुकूमत में। अंग्रेज हुनखे चयो त शेख हिंद खे सम्झा हाणे तुंहिंजे जिस्म ते गोश्त जो ज़रूरु कोन अथई, हाणे महिरबानी करे वेही रहो, अंग्रेज सां मुक़ाबिलो न कर। अंग्रेज सॼी दुनिया ते हुनजी हुकूमत है, फौज हुन वटि, पैसो हुन वटि। पोइ इहे वॾा माण्हू सभु अंग्रेज जा पिठू हुया। पोइ मीर रहीम बख्श खान ते कराची समुंड जे पेर ते जॾहिं पहुतो शेख हिंद जे जिस्म ते गोश्त जो ज़रो कोन हुयो। उनखे कांटनि ते बेईमाननि लिटायो हुयो जंहिंजे करे हुनजो सॼो गोश्त सड़ी वियो। जिस्म में सोराख़ हुया, शीखूं बाहि में तपाए करे हुनजे जिस्म में सोराख़। मीर रहीम बख्श खान शेख हिंद खे चयो हज़रत हाणे सुकून कयो, आराम सां वेही रहो, अंग्रेज सां तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदव। सॼी दुनिया ते हुनजी हुकूमत आहे। त उन वक्त में हज़रत शेख हिंद रहमतुल्लाह अलैह उथी वेठो मीर रहीम बख्श खान खे चई त तव्हां अंग्रेज जा पिठू आहियो, तव्हां अंग्रेज जो थुकूं चुसींदा आहियो। असां मोहम्मद मुस्तफ़ा जे इल्म जा वारिस आहियूं। जेसि ताईं मुंहिंजी जान में जान आहे असां अंग्रेज सां मुक़ाबिलो कंदासीं। शेख हिंद फरमायो मां उन ज़मीन ते मरण बि नथो चाहियां जंहिं ज़मीन ते अंग्रेज जी हुकूमत हूंदी। मां दफ़न थियण बि उन जाइ ते नथो चाहियां जंहिं जाइ ते अंग्रेज जी हुकूमत हूंदी। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, सर पकड़ सर बुलंद, सर पकड़ सर बुलंद, जुर्रतमंद गैरतमंद, नारे तकबीर। उलमा देवबंदी तारीख़ ते ताक़ीद हिन वक्त ताईं टक्कर असांजो अंग्रेज जा जेके गुलाम आहिनि असांजे मथां हुकूमत पिया करे उन्हनि सां असांजो टक्कर वाइदो कयो त असां उलमा जो साथ हाल इहो साथ ॾियो पंहिंजे बचनि खे क़ुरान। हीअ ख़तरनाक जंग आहे। पैसे में हथियार में ताक़त में अंग्रेज शिकस्त खाधी। तव्हांखे ख़बर आहे ट्रंप 45 मिंट मुला अब्दुल गनी बिरादर सां कतर में कचहरी 45 मिंट उन्हें ट्रंप इकरार कयो 58 मुल्क सां गॾु आहे। उन्हनि जी फौज, उन्हनि जो हथियार, उन्हनि जो असलियो, उन्हनि जी ताक़त सभु असां सां गॾु हुई। 20 साल असां इन्हनि मुल्कनि सां लॻा आहियूं। असांजूं टैंकूं बर्बाद थी वियूं, असांजा जहाज बर्बाद थी विया, असांजा फौजी मरी विया, केचड़ा थी विया। 30,000 मौलवी 20 साल 58 मुल्कनि सां लॻंदा रहिया आहिनि। हिननि जे वार खे बि ॾिंगो न आयो आहे। असां हिननि सां मुक़ाबिलो नथा करे सघूं। हिननि सां आसमानी ताक़त गॾु आहे। हीअ जंग जेका ख़तरनाक जंग आहे स्कूल ऐं मदरसे जी, इन जंग में असां शिकस्त खाधी आहे। मां तव्हां खां पुछां थो कंजाणे जे हाई स्कूल में शागिर्द घणा या जामिया अनवार में शागिर्द? हाई स्कूल में घणा? प्राइवेट स्कूल जुदा, गर्ल्स जुदा, कॉलेज जुदा।
यूनिवर्सिटी जुदा हालांकि न महांगाई के दौर में 100 रुपया खंड किलो थी या को बस मुफ्त में मिठू चाय जाणो मानी करण लटा कपड़ा हर शे जो वो भी मुसलमान पाने बच्चन के कुरान न अज कागार दे के वायदो कर त पाने बच्चन के कुरान पढ़ाईंदा आलम बनायो गवर्नर जो पुत्र जो हजरत इमाम मोहम्मद इमाम अबू हनीफा बतायो हजरत इमाम अबू हनीफा की चीज़ मुके हदीस पर आयो फिक्र पर आयो इमाम अबू हनीफा फरमायो पुत्र मो जो शर्त वा कुरान मजीद याद करया त पो मा तो के हदीस पढ़ाई दस फिक्र हालांकि 7-8 साल उम्र लिया हजरत इमाम मोहम्मद जी वियो छंछर आचर सोमवार अंगारो अरबा खमीस 4 दिन को आयो जैसे मुझे हदीस पर आयो फिक्र पर आयो इमाम अबू हनीफा फरमायो पुत्र मा तो सा शर्त कयो तो कुरान मजीद याद करया जैसे मुंडक वठी पछा लेता है जिथों भी कुरान मजीद खोले करे बुदो इंशाअल्लाह मा तवा के याद बुदाईंदस 6 दिन में हजरत इमाम मोहम्मद पूरा 83 पारा कुरान मजीद आया ऐसा 60 साल में कुल वाला भी याद न कई तवा जो दो करो अब्दुर्रहमान मलक उनके कुल वाला ना आयो इत्तेजाज जे पाण के जंदा मा पढ़े लिखे लाई मोला जाहिल है उनके कुल वाला रे दफा पढ़े ना आयो सो तवा ये सा के याद न दे करिए कोलाब जे जो चढ़े जो उठा गरीब को चालो उते गरीब हारियो बेचारो उन जे पुत्र 8 साल या 9 साल उम्र 15 महीना में टीएसी पढ़ा जा 15 पीरा बोल से मदद अजाने कंजारे में कोई शागिर्द 4 महीने में टीएसी पढ़ा कुरान में 4 महीने सरकार साहब मदद हो सकते होते 4 महीने में इनके शागिर्द टीएसी पढ़ा कुरान मजीद में मौजूद और बतूनी कुदरत जा फैसला खुदा जी मर्जी रब जो इंतखाबा मौलाना उबैदुल्ला सिंधी मौलाना अहमद अली लाहौरी सिखन जा पुत्र कोई मुफस्सिर कुरान बणजी विया सिखन जा पुत्र मुफस्सिर कुरान बणजी विया मौलविन जा पुत्र पीरन जा पुत्र सैयदन जा पुत्र बणजी विया ई रब जी मर्जी रब जो इंतखाब चोरन जा पुत्र आलमन जा पुत्र चोर है रब जी मर्जी असा जे हथ में ना है इमाम मोहम्मद सोनो होंदो ॾाढो गवर्नर जो पुत्र हो यहूदी प्रोफेसर हो यहूदी जे के ये कुरान हदीस जो मुतालिब कंदा था इस्लाम जो तवाई असा को वधी करे जो मुतालिब था वो ने यहूदी प्रोफेसर हजरत इमाम मोहम्मद ने निहारे पियो पूछा के इस पुत्र तुझो नालो छाए इमाम मोहम्मद फरमायो मुझो नालो मोहम्मद तो न यहूदी प्रोफेसर वडे आवाज सा बेसाख्त तो न जे जुबान मा लफ्ज निकलिया अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह रोए भी पियो कलमो भी पढ़े पियो जब मुसलमानों तवा के मुबारक हो जे ही नडो मोहम्मद एडो सोनो आ त तवा जो वडो मोहम्मद के दो न सोनो इन डुगो मोहम्मद एडो सोनो आ त तवा जो वडो मोहम्मद के दो न सोनो होंदो हजरत इमाम मोहम्मद जे चेहरे के दिसी कलमो पढ़ी करे मुसलमान थियो नालो एडो प्यारो आ असा जो सैयद अनवर शाह कश्मीरी मुहद्दिस होया शेखुल हदीस होया जे चेहरे के केतरन सिखन दिसी करे कलमो पढ़ी करे इस्लाम कबूल कयो असा जा हजरत से मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि असा तो पछा डारी उम्र में दिठा उन जी डारी अच्छी थी गई पर हुस्न एडो होयो जो केतरा वाणिया हजरत से मोहम्मद शाह जे चेहरे के दिसी कलमो पढ़ी करे मुसलमान था तो मोहम्मद शाह एडो सोनो आते न जो नानो मोहम्मद के दो सोनो नालो एडो प्यारो आ बे नंबर ते पंहिंजे औलाद जो नालो भलो रखो टे नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पी माते हक आ त बच्चो समझ सां थे तो उनके तालीम कुरान ॾियोसि अंग्रेजी तालीम आहे अंग्रेजी को फन
अंग्रेजी की लुगत ही बोली आ बाबा हितो जो गां करो जेकर सऊदी वने ऐं उते अरबी ॻाल्हाए त उनखे आलिम चवंदो न या हितो जो गां करो को बर्तानी वञी डायरी करे ऐं इंग्लिश ॻाल्हाए त उनखे आलिम चवंदो न अंग्रेजी हिकिड़ो फन आहे जिया सोनार को धंधो हिकिड़ो फन आहे लोहार को धंधो हिकिड़ो फन आहे दर्जाए पे हिकिड़ो फन आहे अंग्रेजी पढ़ो भी हिकिड़ो फन था तालीम उनखे चइबो आहे जंहिंसां हलाल ऐं हराम जो पतो पवे जाइज़ ऐं नाजाइज़ जो पतो पवे तालीम उनखे चइबो आहे जेका बाॾे खे रब सां मिलाए उहा तालीम अथव क़ुरान डॉक्टर चल को कमाल आहे डॉक्टर तो भोला भी समझा कारी मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैहि फतवा दे हकीमुल इस्लाम में तो वाक्य लिखियो हिंदुस्तान में एक गोठ हुयो ओते भोला में चिगोठ वारन के तंग के भोला घणा उन भी विनाए वजन दौरो पी वजन लीस खीर पी वजन गोठ वारन छा के जो मानी में ज़हर मिलाए वा मानी वरी घरन जे बाहर रखी रात जो भोलन जो टोलो जो आयो ॾिठो त मानी ॿाहिरि पई आहे हिकु ॿिए जे निहारनि जा सदाई मानी खारनि जे हेठि हूंदी आहे अॼु मानी ॿाहिरि पई आहे हिन मानी में ख़ैर नाहे पोइ उन्हनि भोलनि में हिकिड़ो डॉक्टर हुयो हकीम हुयो उन मानीअ खे सिंघियो सिंघण सां उनखे ख़बर पइजी वई त हिन में ज़हर एॾा के भोला डॉक्टर होशियार असांजा डॉक्टर त असीं टेस्टूं कराईंदा पोइ ख़बर पवनि त हिन में ज़हर आहे या मौलाना मंज़ूर अहमद मेघल चवंदो आहे त हिननि डॉक्टरनि खां त डॉक्टर मच्छर वॾो हरामी माहिर डॉक्टर आहे जो ऊंदाही राति में दाढ़ीअ जे वार ते नथो वेहे मथे जे वार ते नथो वेहे नह ते बि नथो वेहे एॾो हरामी डॉक्टर आहे मच्छर जो वञी उन जाइ ते सुंड रखंदो जंहिं जाइ तो रत ईंदुसि असांजा डॉक्टर त क़ुरान खे ॿधी सॼियूं बाहूं उन्हनि जूं छिले छॾींदा त रग हुननि खां नथी लभे त किथे सुई हणो इहो डॉक्टर मच्छर एॾो हरामी डॉक्टर आहे जो ऊंदाही राति में उते वञी सुंड रखंदो जिथो रत निकिरे हिननि डॉक्टर खां त डॉक्टर मच्छर चालाक पोइ उन भोले छा कयो कारी साहिब लिखियो आहे उहो जेको हकीम हुयो डॉक्टर भोलो उहो ॿियनि भोलनि खे वठी वियो जंगल में उते हिकिड़ो गाह हुयो त्रियाकुर जो नालो जेको ज़हर खे ख़तमु कंदो उतो सभिनी हिकु हिकु सलो गाह जो पटियो उहो सभिनी भोलनि खे खारायईं वरी सभिनी खे वठी आयो जेका बि मानी पई जंहिंमें ज़हर हुयो उहा सॼी ज़हर वारी मानी खाई टप ॾींदा हलिया ज़रे जेतिरो बि ज़हर असर न कयो डॉक्टर तो भोला भी समझा असांजो पुटु डॉक्टर जो त कहिड़ो कमाल कई इंजीनियर त पखी भी आहिनि तव्हां हीअं असांखां वधीक इंजीनियरिंग कनि पिया तव्हां हीअं असांजो पुटु इंजीनियर जो त कहिड़ो कमाल कई इलाही बलोचिस्तान में हुते हिकिड़ो शाख ते सड़क थींदा उन में हिकिड़ो पखी हुयो सड़क में हुन आखेरो ठाहियो एॾो मज़बूत आखेरो जो केॾी बि बारिश अचे तूफ़ान अचे वो टुटे न पियो ऐं उन आखेरे जो घर वरी हेठि दरवाज़ो उन पखीअ हेठों ठाहियो मथों बारिश ईंदी आहे हेठों घर ठाही अंदरि वरी पींग बाक़ाइदे सां पींगो हुन ते लुॾे पखी जेके तव्हां असांजे बंगले में कोन रहंदा पंहिंजी इंजीनियरिंग करे पंहिंजो घर ठाहींदा इंजीनियर त पखी बि जंदा मां ताइफ़ जे पासे वियुसि उहो वञो पियो उते भोला आहिनि घणा हिकिड़ो भोलो विच रोड ते बीह रहियो हथ बची सभु भोला रस्तो क्रास पिया कनि नंढा वॾा पंहिंजे बचनि खे खणी सवें गाॾियूं बीहजी वयूं पोइ जंहिं महिल सभु भोला क्रास कया उन भोले हथ हेठि कयो पाण हलियो हुयो इहो पुलिस वारो कमु त भोला बि कनि पिया गाॾियुनि खे रोकणो आहे असांजो पुटु जे घर पुलिस में ऑफिसर जो त कहिड़ो कमाल कयो कल्ला इन्नहा तज़किरा तालीम याफ़्ता ओ आजा वट कुरान वाली तालीम कुरान जेके जो वायदो कनि त पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ाई सभिनी जो पको इरादो आहे कुरान मजीद जा लफ़्ज़ बि सही हुजनि माना इहो फ़र्ज़ अथव ऐं नंढनि ते कुरान मुस्तहब आहे वॾनि ते फ़र्ज़ आहे
तो वॾा बि जेके हिन इलाइक़े जा दाख़िला वठो इंशाअल्लाह कारी साहब तव्हांखे बि दाख़िला खुश नसीब ही जनी मस्जिद मदरसो प्लाट ही ज़मीन मदरसे जे लाइ वक़फ़ कई आहे असांजा हज़रत ज़बीर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ त जंहिं जाइ ते मदरसो ठहंदो आहे उहा ज़मीन 500 साल रब खां दुआऊं पई घुरंदी आहे शायदि हिन ज़मीन ते दुआऊं घुरियूं त कोई त मदरसो ठहे क़ुर जी तालीम हले वरी जंहिं जाइ ते मस्जिद ठहंदी आहे उहा ज़मीन 1000 साल रब खां दुआ घुरंदी आहे त हिते मस्जिद ठहे हिते अल्लाह जो सजदो थिए हिते निमाज़ी अचनि अल्हम्दुलिल्लाह ये जगह बरकत वारी आहे कारी साहब के शाबाश सऊदी अरब मां उते वियो सां उते वॾा ठठा एसियूं लॻी पयूं कमरे में गालीचा तूल विहाणा को सवाल को पघार हेॾी हिन वीचारे क़ुर्बानी में त इलाइक़े मदरसे जी ज़रूरत है इलाइक़े में क़ुर मजीद जी तालीम जी ज़रूरत है उतों छॾे करे उस्तादनि जे मशवरे सां अचे हिन जंगल में वेठो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कारी साहब पंहिंजे इलाइक़े जो हक़ अदा करे मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ जेकर को हाफिज को कारी साहब पंहिंजे इलाइक़े में मदरसो खोले थो उन जो पंहिंजे इलाइक़े जो हक़ अदा करे छॾियो उस्ताद रखियो अथई तालीम हले पई वाइज नसीहत दर्स तदरीस हिदायत जो मरकज़ खुली वियो आहे हाणे इलाइक़े वारनि जी मर्ज़ी आहे अचे हिदायत हासिल कर पंहिंजे बचनि खे तोरा कारी अब्दुल सत्तार साहब पंहिंजे इलाइक़े जो अल्हम्दुलिल्लाह हक़ अदा करे ऐं तव्हां ई असांजे मथां लाज़िमात हिन मदरसे जी ख़िदमत बाबा असां हुकूमत खां बि न वठो 5 अरब रुपया बजट में हुकूमत मदरसनि जी इस्लाह जे लाइ मुक़ररु कयो असांजे मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो जंहिं बि मौलवी हुकूमत को ये पैसा वरिता मदरसे में इस्तेमाल कया असांजी जमायत मां निकितल आहे हुकूमत को भी असां न वठूं बरेली भी असांजे मथां कावड़िया वेठा आहिनि शियनि जे बि असां न वञूं जेके हिननि जूं ज़रूरतूं तव्हां ई असांखे पूरी करियूं सही थो चवां या ग़लति थो चवां इतराज़ न कंदा कयो त सही दीन जो कमु थो हले कारी साहब पघार छो थो वठे मुफ़्त में क़ुर पढ़ाए सवाब जो कमु आहे मौलवी जो वाइज़ थो करे हिनखे किरायो छो था ॾियोसि मुफ्त में वाइज़ करे सवाब जो कमु आयतूं जा पढ़ंदा वमा असलुकुम अलैहि मिन अज्र अल्लाह जा नबी वाइज़ कंदा हुआ चवंदा असां तव्हां खां मज़दूरी कोन था घुरूं पैसो कोन था घुरूं मानी कोन था घुरूं असांजी मज़दूरी अल्लाह ते आहे तव्हां मानी छो था घुरो तव्हां पैसा छो था वठो तबलीग जमात वारे वांगुरु मुफ़्त में मानी भी पंहिंजी चांहि भी पंहिंजी बिस्तरा भी पंहिंजा आयतूं जा पढ़ंदा असां ते फिट कंदा मां तव्हां खां पुछां थो इहो वाइज़ नबी साईं अबू जहल खे कयो या हज़रत अबू बकर अबू जहल खे नबी वाइज़ कयो फरमायो असां तव्हां खां मानी कोन था घुरूं पैसा कोन था घुरूं मज़दूरी कोन था घुरूं असांजो सभु कुझु अल्लाह ते आहे पर हज़रत अबू बकर जे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो 1.25 लाख सहाबा जा थोरा माला था पर हिन क़ुर अबू बकर जा थोरा मां कोन लाहे सघियुसि एॾा यार मूंते थोरा कया जो नबी से फरमायो क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद जे पारां अबू बकर जा थोरा मुंहिंजो अल्लाह लाहींदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी से के घर वठी आयो अज के मुंहिंजा महबूब जेको भी मुंहिंजे घर में माल पियो आहे भली खट हुजे भलो बिस्तरो हुजे भली सुवारी हुजे मुंहिंजा महबूब मूंखां घुरो न बल्कि मुंहिंजे माल खे ज़ाती माल समझी करे लुटायो त मां अबू बकर ख़ुशि थी वयुसि बाबा साहब नबी से जी ज़रूरत पूरी कयूं या न त हिननि आलमनि जूं ज़रूरतूं असांखे पूरी करियूं आहिनि इलाइक़े जा जेके इलाइक़े जा 10 किलोमीटर ते हथ त मथी खणो आहे त कंडिया को भी पाड़े सघे असां छो त 40 किलोमीटर जे अंदरि जेके ॻोठ आहिनि इहे सभु पाड़े सघे तव्हांजे मथां लाज़िम मदरसो तव्हांजे ॾिसो पिया जंहिंजे वेठा हो न हिते हेठि बुनियाद थियल आहे अल्हम्दुलिल्लाह भरा थी वियो आहे ये मस्जिद भी आहे हिते मदरसो ठहंदो इंशाअल्लाह वॾो इदारो थींदो सॼे इलाइक़े जे लाइ मरकज़ थींदो जेके हिन इलाइक़े जे आहिनि
रावासी ते आया उन्हनि जे मथां लाज़िम फसल फुटी जो फसल है भला 100 मन फुटी थे तो 20 हुई सो भला 5 मन कर्जा जो बाबा ही अल्लाह जे नाले ते मदरसे जे ला इंशा